अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा सावल खान हाणे कासिम खान के हथ करे वठंदो। छा चाकर खान हाणे जाबिर खान ऐं रूंडे जो फैसलो करे छॾींदो। छा सिकू हाणे जाबिर खान के ॾोही समझंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुझे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाइम सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस चाकर खान जेको आहे सावल जे मथां ज़ोर वधाए थी ॾींदो। सावल खे चवंदो त तूं ॾींहुं राति हिकु करे इन कासिम खे ॻोरे मूं वटि खणी अचे। अगरि जेकॾहिं तूं कासिम खे ॻोरे हथ न कयो त पोइ सभु कुझु मूंखां हलियो वेंदो। ऐं पोइ सिकू ऐं जाबिर खान ऐं रूंडो जेको आहे मूंखे ॾोही सम्झंदा ऐं पोइ सिकू जेको आहे मूंखे दुश्मन सम्झंदो त पोइ कासिम खे लिकाए ऐं कासिम जी ज़िंदगी बचाए वरिती। उनजे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां कासिम खे हथ कयो। सावल चवंदो त रस चाकर खान बस तूं परेशान न थी, पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि ऐं उन जाइ ते वञी ॻोल्हींदुसि जंहिं जाइ ते मूं उन माण्हू खे ॾिठो हो। हलाए कंदो त मूंखे हथ अची वेंदो। अगरि जेकॾहिं मूंखे हथ अची वियो त पोइ मां तव्हांखे ज़रूरु इतला कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस चाकर खान जेको आहे उहे रूंडे वारनि खां कसम वठंदो जाबिर खान जे चवण ते। ऐं पोइ गुलशेर ऐं रूंडो जेको आहे कसम खणी वेंदा ऐं पोइ इन ॻाल्हि में जाबिर खान ॾोही थी पवंदो ऐं पोइ सिकू जेको आहे जाबिर खान खे ॾोही सम्झंदो ऐं उनखे पंहिंजो दुश्मन सम्झंदो ऐं पोइ उनखे साफ़ चई छॾींदो त रेस चाकर खान तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां कासिम खे मारे ऐं मुंहिंजो प्लान पूरो कयो। अगरि जेकॾहिं तव्हां मुंहिंजो प्लान न वठंदो त पोइ मां पंहिंजो प्लान पाण वठणु ॼाणा थो ऐं पोइ मां कासिम खान ऐं या जाबिर खान खे मारणु ॼाणा थो, मतिलबु त पंहिंजो प्लान करणु ॼाणा थो। चाकर खान चवंदो त सिकू तूं हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं ईअं न कर, तोखे मुंहिंजे चवण ते हलणो पवंदो ऐं तोखे मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां भरोसो करणो पवंदो। 2-3 ॾींहं मूंखे मोहलत ॾे, जीअं माहौल थधो थिए उन खां बाद फ़ैसिलो कंदासीं त कासिम खे मारणो आहे या जाबिर खान खे मारणो आहे ऐं तुंहिंजे भाउ जो प्लान वठणो आहे। त मां तोखे पंहिंजो अकेले सुर ॿुधाए सघां थो, बस तूं परेशान न थी। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। सीधी मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।